परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हांजो स्वागत है। मुंहिंजा प्यारो पिछले ॾींहंनि खां असां हिन ॻाल्हि खे ॾिसणु शुरू कयो आहे कि छा सबूत आहिनि कि बाइबल सच आहे, इहो परमेश्वर जो वचन आहे। असां यीशु मसीह खे राजा बणाईंदासीं पंहिंजे जीवन जो त वञी करे 100% स्वर्ग में वेंदासीं। छा सबूत आहे कि असांजे मथां सज़ा कोन थींदी? छा सबूत आहे कि परमेश्वर जो इहो वचन सचो आहे? ऐं असां कुझु अलॻि अलॻि तरीक़े सां इन्हनि ॻाल्हियुनि खे ॾिसण जी कोशिशि करायूं, जंहिंजे अंदरि ॿ ॻाल्हियूं मां तव्हांजे साम्हूं पहिरियों रखियूं आहिनि। तव्हां चाहियो त परमेश्वर जो प्यार चैनल में वञी करे उन्हनि खे ॾिसी सघंदा आहियो। मुंहिंजा प्यारो, अॼु टीं ॻाल्हि जेकी आहे सबूत जे तौर ते मां तव्हांजे साम्हूं रखणु थो चाहियां, उहा आहे हिन धरतीअ जे माध्यम सां। असांखे ख़बर आहे कि परमेश्वर ई आहे जंहिं हिन धरतीअ खे ठाहियो आहे। उनजे अलावा इहा धरती पाण ई त आई कोन्हे। हा, इहा ॻाल्हि जेकी आहे संसार में मञी थी वञे पई चङनि हंधि कि इहा धरती जेकी आहे उहा पाण ई आई आहे, ॾाढो वॾो विस्फोट थियो, इन जी वजह सां सभु कुझु ठही वियो। पर असांखे ख़बर आहे कि इहा ॾाढी वॾी मूर्खता जी ॻाल्हि आहे कि सभु कुझु पाण ई अची हुजे। हे कीअं थी सघंदो आहे कि हिकु बम फाटो ऐं पंहिंजे तरीक़े सां ई सभु टुकड़ा टुकड़ा गॾिजी करे ऐं मुंहिंजो सुंदर तरीक़े सां नालो लिखियूं? न मुंहिंजा प्यारो, असांखे ख़बर आहे कि इहा त ॻाल्हि जेकी आहे उहा मूर्खता जी ॻाल्हि आहे। इहो सोचणु कि हे पाण ई सभु कुझु ठही वियो ऐं सभु कुझु पाण ई हेॾो सुठे नमूने सां हले थो पियो। न मुंहिंजा प्यारो, इहा ॻाल्हि जेकी आहे उहा मूर्खता जी आहे। त असांखे ख़बर आहे मुंहिंजा प्यारो कि परमेश्वर ई आहे जंहिं हिन धरतीअ खे ठाहियो, आकाश खे ठाहियो, चांद सितारनि खे ठाहियो। त अॼु धरती जे माध्यम सां मां तव्हांखे हिकु सबूत रखणु चाहींदुसि जेको बाइबल जे अंदरि लिखियलु आहे ऐं जेको ध्यानु ॾियण जे हिकदमि ई क़ाबिल आहे। मुंहिंजा प्यारो, बाइबल असांखे ॿुधाए थी अयूब नाले जी पुस्तक जे अंदरि कि असांजी जेकी धरती आहे उहा हवा में लटकियल आहे, है न, पहिरीं ॻाल्हि। उनजे अलावा असांखे बाइबल जे अंदरि जेको आहे धरती जे बारे में ईअं वर्णन थो मिले पियो कि असांजी जेकी धरती आहे उनजे हेठियनि भागनि में बाहि जा लावा जेके आहिनि वहनि था पिया, मतिलबु हेठां जेके आहिनि जाम बाहि आहे। ऐं इन जे अलावा असांखे बाइबल जे अंदरि जेॾी महिल पढ़ूं था पिया गहराईअ सां त असांखे ख़बर थी पए कि बाइबल वर्णन थी करे कि असांजी जेकी धरती आहे उहा गोल आहे, है न। टे ॻाल्हियूं जेके आहिनि मां तव्हांखे धरती खां खणी करे ॿुधायूं। सभिनि खां पहिरियों जेकी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाई कि हवा में लटकियल आहे धरती। उनजे अलावा मां तव्हांखे ॿुधायो कि धरतीअ जे हेठां बाहि आहे हिकदमि सां। ऐं मां तव्हांखे इहो बि ॿुधायो कि यशायाह जी पुस्तक में लिखियलु आहे कि धरती जेकी आहे उहा गोल आहे। मुंहिंजा प्यारो, मां तव्हांखे वरी इन ॻाल्हि खे ध्यानु ॾियारणु चाहींदुसि कि इहे सिर्फ़ु बाइबल ई आहे जेको धरती जे बारे में ईअं वर्णन थी करे पई। मुंहिंजा प्यारो, अॼु ताईं कॾहिं बि कंहिंखे ख़बर न हुई कि असांजी धरती जेकी आहे उहा गोल आहे। सभु ईअं ॼणा ईअं मञींदा हुआ कि असांजी धरती जेकी सपाट आहे। पर जेॾी महिल विज्ञान विकसित थी वियो, विज्ञान जेको वञी करे हिन ॻाल्हि खे खोज कई त उन ॾिठईं कि हा, इहा ॻाल्हि सही आहे, धरती जेकी आहे उहा सपाट कोन्हे, धरती जेकी आहे उहा गोल आहे। मुंहिंजा प्यारो, कोई बि मञण जे लाइ तयार ई न हुयो कि हिन धरतीअ जे हेठियनि भागनि में जेकी आहे उहा बाहि जा लावा वहंदा आहिनि। छोकी जेॾी महिल बि असां धरतीअ खे खोटियूं था पिया त उतां खां पाणी थो निकिरे। चवनि पिया कि बाइबल जी इहा ॻाल्हि जेकी आहे कि धरतीअ जे हेठां बाहि आहे उहा बेतुकी आहे, हिकदमि ग़लति आहे। पर विज्ञान जेॾी महिल हिन ॻाल्हि खे साबित कयईं, हिन ॻाल्हि खे परखियईं कि छा सच में ईअं आहे, त उन्हनि पातो कि हा, हिन धरतीअ जे हेठां जेको आहे उहे बाहि जा लावा था वहनि पिया। ऐं मुंहिंजा प्यारो, असांखे त ख़बर आहे कि असांजे भारत में ॾाढी वॾी हिकु कहाणीअ जी प्रचलित आहे कि असांजी जेकी धरती आहे उहा कंहिं जंतुअ जे मथां लटकियल आहे। पर मुंहिंजा प्यारो, जेॾी महिल विज्ञान इन ॻाल्हि खे खोज कयईं त हुन ॾिठईं कि जेकी धरती आहे उहा त हवा में लटकियल आहे, कंहिं जंतुअ जे मथां रखियल कोन्हे। मुंहिंजा प्यारो, वरी मां तव्हांजे साम्हूं हिन सवाल खे सोचण जे तरीक़े सां रखणु चाहींदुसि कि अलॻि अलॻि कहानियूं, अलॻि अलॻि ॻाल्हियूं जेके आहिनि ॿियनि सभिनि हंधि चयूं थी वञनि पियूं। असां ॾिसूं था जेॾी महिल विज्ञान साबित थो करे इन्हनि सभिनि खे त ॿिया त सभु ग़लति था थी वञनि पिया, पर बाइबल जे अंदरि जेको लिखियलु आहे उहो सभु कुझु सही थो साबित थिए पियो। थोरी देरि लाइ सोचे ॾिसो मुंहिंजा प्यारो, जंहिं हिन बाइबल खे लिखियो उहो तव्हां ऐं मूं वांगुरु आम इंसान हुयो। उनखे कीअं ख़बर पई हज़ारे साल पहिरियों कि धरतीअ जे हेठां बाहि आहे? उनखे कीअं ख़बर पई कि धरती जेकी आहे उहा हवा में लटकियल आहे? उनखे कीअं ख़बर पई कि धरती जेकी आहे गोल आहे? मुंहिंजा प्यारो, परमेश्वर जो वचन चए थो यशायाह जी पुस्तक जे अंदरि कि मां ठाही आहे, मूंखे ख़बर आहे, मूंखां पुछ, मां परमेश्वर आहियां, मुंहिंजे अलावा ॿियो कोई परमेश्वर आहे कोन। मां तोखे ॿुधाईंदुसि पहिरीं जूं ॻाल्हियूं, मां तोखे ॿुधाईंदुसि ईंदड़ ॻाल्हियूं। मां तोखे ठाहियो आहे सभु कुझु, इन जे करे मां ई आहियां जेको तोखे सुठी तरीक़े सां ऐं सुठी तरीक़े सां ऐं सही तरीक़े सां ॿुधाए सघंदो आहियां। ऐं असां ॾिसूं था पिया कि मुंहिंजा प्यारो, बाइबल जेको ॿुधाए थी पई ऐं विज्ञान उनखे चए थो पियो हिकदमि सही, हिकदमि सटीक। मुंहिंजा प्यारो, मां तव्हांखे इहो सभु कुझु छो ॿुधाए रहियो आहियां? इहो इन जे करे ॿुधाए रहियो आहियां ताकी असांखे बाइबल जे मथां विश्वास करण में मदद मिले, आसानी मिले। मुंहिंजा प्यारो, छोकी बाइबल चए थी पई कि ॿियो कंहिंजे बि द्वारा उद्धार कोन्हे, यीशु मसीह जे द्वारा ई उद्धार आहे। जेॾी महिल असां यीशु मसीह खे पंहिंजे जीवन जो राजा बणायूं था त असांखे 100%
टका परमेश्वर सां गॾु वञी स्वर्ग में सदाई लाइ रहंदासीं। मुंहिंजा प्यारो, मां तव्हांखे हिकु मिसाल ॾेई करे हिन वीडियो खे ख़तमु थो करणु चाहियां। मञो 2 भाई आहिनि, हिकु रमेश ऐं हिकु महेश। उन्हनि जे विच में हिकु प्रॉपर्टी आहे। जेको महेश आहे उहो चए थो हीअ प्रॉपर्टी मुंहिंजी आहे, ऐं रमेश चए थो हीअ प्रॉपर्टी मुंहिंजी आहे। ॿई विरी था मरनि पिया, ऐं इन जी वजह सां उहे न्यायाधीश ॾे था वञनि पिया, ऐं न्यायाधीश मुंझी थो पए पियो कि हीअ प्रॉपर्टी आख़िरकार आहे कंहिंजी, छो कि ॿिन्हिनि जे नाले जा दस्तावेज ठहियल आहिनि, ॿिन्हिनि जे नाले जा कंहिंजे नाले जो कूड़ो आहे, कंहिंजे नाले जो सचो आहे। इहो ॾाढो मुश्किल थी वियो न्यायाधीश जे लाइ बि इहो ॻोल्हणु कि आख़िरकार हीअ प्रॉपर्टी आहे कंहिंजी। त न्यायाधीश जेको आहे उहो हिकु हिकु ॼणे खे पाण वटि घुराई ऐं चई कि अगरि हीअ प्रॉपर्टी तुंहिंजी आहे त मूंखे ॿुधाए कि हिन घर में फलाणी जॻह ते जेको पलंग पियो आहे उनजो कलर कहिड़ो आहे। उन खां पोइ वरी ॿिए खे घुराई ऐं चईंसि तूं ॿुधाए कि हिन फलाणी जॻह ते जेको पलंग पियो आहे उनजो कलर कहिड़ो आहे। उन खां पोइ वरी ॿिए खे घुराई ऐं उनखे चईंसि कि ॿुधाए हिन फलाणी जॻह ते जेको कबट पियो आहे उन कबट में 3 नंबर खाने में छा पियो आहे। वरी ॿिए खे घुराई ऐं उनखे साॻियो ई सुवालु पुछियईं। मुंहिंजा प्यारो, ॿिन्हिनि जा जेके जवाब हुआ उहे ॿई अलॻि अलॻि हुआ, ऐं मुंझी पियो हुयो जेको जज उनजे साम्हूं सभु ॻाल्हियूं साम्हूं अची वियूं कि हीअ रमेश जी आहे कि हीअ महेश जी आहे। मुंहिंजा प्यारो, जेॾी महिल अंदरि वियो त ॾिठो कि रमेश जेको कुझु ॿुधायो कि भाई पलंग जो कलर जेको आहे उहो ॻाढ़ो आहे, तिजोरीअ जो जेको कलर आहे उहो खटो आहे, उनजे अलावा इहे 3 नंबर खाने में हीअ शइ पई आहे। त मुंहिंजा प्यारो, मुंहिंजो सुवालु आहे, छा उन खां पोइ बि न्यायाधीश मुंझ में रहंदो कि हे जॻह कंहिंजी आहे? छोकी हुन जेके जवाब ॾिना उहे सभु ग़लति हुआ, हुन जेके जवाब ॾिना उहे सभु सही आहे। ईअं ई त बाइबिल ॿुधाए थी पई मुंहिंजा प्यारो, जिते इहे ॻाल्हियूं कंहिंखे ख़बर ई कोन्हनि या वरी उहे ग़लति जवाबु ॾेई रहिया आहिनि, उते बाइबिल सटीकता सां हर हिकु ॻाल्हि खे ॿुधाए थी पई। इंसान जी सृष्टि खे खणी करे, जानवरनि जी सृष्टि खे खणी करे, धरतीअ खे खणी करे, मुंहिंजा प्यारो जाम सबूत बाइबिल ॾिए थी पई। ख़ाली इन वजह सां कि असां परमेश्वर खां परे न थी वञूं, पर ईंदड़ समय में असां ॿिया बि सबूत ॾिसंदासीं। परमेश्वर तव्हांखे आशीष ॾे।